जय हीरो। अच्छा ओ दीदी 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 दीवा दीदी 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 दीवा दीदी 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 दीवा तारू ओय वल्ला वल्ला ऑडियंस फुल आहे माया दुबई जो शेख दुबई माया मुझे नाल वायल मखरुस्ताल वाली अल मखतूम अल बख्शी शेखानी वल शेखू मां इते दुबई में खास प्लेन पे जो खणी करे मुंबई ॾिसण आयो आहियां। मां मुंबई घुमियुसि। मां मुंबई में सभिनी खां पहिरीं गेट वे ऑफ इंडिया वियुसि। पोइ गेट वे ऑफ इंडिया ते मां ॾिसुसि हिकु बाई खां पुछो ओए कबीस ये गेट वे ऑफ इंडिया के ठाहियो आहे? चई मालूम नहीं। मैं लिखी छॾियो। मुंहिंजो ओए कबीस ये ताजमहल होटल किसने बनाया? चई मालूम नहीं। मैं लिखी छॾियो। मैं ओए कबीस सब मालूम नहीं। उन खां पोइ मां चौपाटी ते वियुसि। मैं ओए कबीस ये चौपाटी किसने बनाया? चई मालूम नहीं। मैं लिखी छॾियो। वो पासे में एक लाश वञी रही हुई। मैं ओए कबीस ये लाश किसका है? चई मालूम नहीं। मैं वही क्या बात करती एडो वडो माण्हू जे ताजमहल होटल ठाही गेट वे ऑफ इंडिया ठाही वो मरी वई। ओए कबीस इनखे ईअं छो था खणी वञो? इनखे हेलीकॉप्टर में खणी वञो। उनखे खणी वई। उन खां पोइ मां पंहिंजी पर्सनल कार वठी करे हिते प्रोग्राम ॾिसण आई। ओ मां ॿाहिरि पार्किंग में पंहिंजी कार पार्किंग कई। उते वॉचमैन मूंखे चई ओए शेख तुम क्या करती? ये प्राइवेट प्रॉपर्टी होती इधर तुम कार पार्किंग नहीं कर सकती। मैं ओए कबीस हम दुबई से आए हमारे पास बहुत पैसा होती हम तुमको खरीदेगी। ओए मैं सॼो ऑडिटोरियम खरीद करे छॾी कार पार्क करे छॾी। तव्हां सभिनी जे वात में जय झूलेलाल ॿुधो हूंदो कॾहिं शेख जे वात में कॾहिं झूलेलाल न ॿुधो हूंदो। अॼु मां तव्हां सभिनी सां जय झूलेलाल करण आयो आहियां। तव्हां मूंसां जय झूलेलाल कंदा? ओए हिकु दफ़ो ओए अशोक ओ थोड़ो जबरदस्त वॼाए मूं वटि जाम पैसा होती मां तोखे ख़रीद कंदी। आयो लाल झूलेलाल आयो लाल ओ झूलेलाल आयो लाल जेको चईंदो झूलेलाल जेको चवंदो झूलेलाल तेजा थींदा बेड़ा पार सभई चओ आयो लाल कयो झूलेलाल। वई 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 मरबा ॾाढी ख़ुशी थी। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे दुबई में सिंधी जाम आहिनि। उते सिंधियुनि खे ॾाढो दिमाग़ आहे। सिंधियुनि मूंखे आइडिया ॾींदा आहिनि जाम आइडिया ॾींदा आहिनि। हिकु दफ़ो छा थियो असांजी दुबई जे ऑफिस में उहो अकबर बीरबल जे ऑफिस में हिकु सिंधी खे नौकिरी ते रखियो असां। त अकबर जी ज़ाल चवे थी उहे अकबर तूं सिंधी खे नौकिरी ते रखियो अथई उहे असांजे बीरबल जो छा थींदो? उहो राजा चए थो ओ बेगम तूं चिंता न कर असां ॿिन्ही जी कॉम्पिटिशन था कयूं। त अकबर छा कयो बीरबल खे हिकु नोड़ी ॾिनई ऐं सिंधी खे बि हिकु नोड़ी ॾिनई। चई ॿई खणी वञो। ॿई खणी विया ऐं राति जो वापसि खणी अचिजो। ॿई विया। उहो बीरबल आयो उहो 200 रुपए में नोड़ी विकिणे आयो। चई सिंधी किथे आहे? सिंधी कलाक खां पोइ आयो नोड़ी बि खणी आयो ऐं 50,000 रुपया बि खणी आयो। उहोई अकबर त परेशान थी वियो ख़ुशि थी वियो। चई उहोई सिंधी ये छा कयो तूं नोड़ी बि खणी आए 50,000 रुपया खणी आए। त चए थो मां उल्हासनगर वियुसि। उते रोडनि ते मां मापिया पियो त सभु दुकान वारा आया ओए 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 तुम क्या करती? त मां चयोमांसि कंहिंजा रोड कटिंग थींदा दुकान कटिंग थींदा उहो मापिया पई। ओ सभिनी दुकानदारनि हुनखे 500 रुपया ॾिना 50,000 जमा करे खणी आई। ओए ये सिंधी जो दिमाग़ हूंदी सिंधी सभिनी खां होशियार हूंदी इन ॻाल्हि ते ज़ोरदार ताड़ी वॼाईंदी। हिकु दफ़ो वरी जय झूलेलाल कंदुमि उन खां पोइ मां हाणे वेंदुसि। आयो लाल सभई चओ आयो लाल सभई चओ दीदी 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 वाह दीदी दीदी